बोल सच्चे साईं दीवान करमचंद साहिब की जय। नारायण नारायण नारायण। जय श्री कृष्ण। विद्वान माण्हूअ खे ईअं खपे त उहो सकाम कर्मनि में आसक्त अर्थात जेके संसारी कर्मनि में लॻल आहिनि अज्ञानी पुरुष उन्हनि खे कर्म करण सां रोके न, ताकि उन्हनि जो मन विचलित न थिए। अपितु अर्थात न त भक्ति भाव सां कर्म कंदा ऐं उन्हनि खे सभिनी प्रकार जे कार्यनि में लॻाए रखो, जंहिंसां कृष्ण भावना अमृत जो कदम कदम विकास थींदो। जीवात्मा अहंकार जे प्रभाव सां मोहग्रस्त थी करे पंहिंजो पाण खे सभिनी कर्मनि जो कर्ता मञी करे वेठो हूंदा, जबकि वास्तव में हू प्रकृति जे टिनी गुणनि द्वारा